सय्यिदुर रुसुल व खातमुल अंबिया वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या सलामुन व अद्द लहुम अजरन करीमा। या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा। व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। व बश्शिरिल मुमिनीन बिअन्न लहुम मिनल्लाहि फ़ज़लन कबीरा। वबल्लग रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जेका जमात बिचिया या वेचिया सभिनी खे अर्ज़ आहे त जन जो प्यारे मोहम्मद सां प्यार आहे उन्हनि खे अर्ज़ थो कयां त दिल जे मोहब्बत सां दुरूद शरीफ़ पढ़ो। ॾाढा पढ़ो दिल जे मोहब्बत सां। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझा भाइयों अजीजों दोस्तों बुजुर्गों अल्लाह ताला के पाक कलाम में बावी पारे में सूरत अहज़ाब में मां अवाजा तिलावत कई।
ये हुआ सूरत जेका मुझे मदीने में नाज़िल किया। राजन देखो सुभान अल्लाह। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब अल्लाह ताला जल्ल जलालहु जे ज़ात खां दुआ फरमाई, ऐ मुजारब जी मक्के पाक जी मानू जे दिल में मोहब्बत पैदा कई थी। आने मक्को तो माके मुशरिकन छड़ायो, मां लदे आयुस मदीने पाक में। ऐ अल्लाह ईमान जे दिल में मिठे मदीने की मोहब्बत पैदा फरमा। सुभान अल्लाह न चाचो ठकरो। हुजूर से दुआ हुई, अल्लाह ताला दुआ कबूल फरमाई। हाने जे पोड़े जे बार जे अम्मा जे न्याणी जे भेड़ को पुछंदो त काडे था वञो, हर को इहा वर्दी ॾींदो त मिठे मदीने ॾे था वञो। अल्लाह ताला जल जलालहु समूरन के बैतुल्लाह की भी ज़ियारत नसीब फरमाए, रोज़े रसूलुल्लाह की भी ज़ियारत नसीब फरमाए। ॾाढा आमीन चओ। मक्के में बैतुल्लाह आया, मदीने में जो रोज़ो रसूलुल्लाह आया। बैतुल्लाह अल्लाह जो काबो जेको मिठे मदीने में रोज़ो आ, चो मोहम्मद रसूलुल्लाह जो आ। रते तेरे वारा दुनिया में जाई बान जाते वद में वद अल्लाह जी रहमत थी वसे। जो रब जो काबो आ, पियो सोने मोहम्मद जो रोज़ो आ। जेका काबतुल्लाह ते रहमत थी वसे, जेके तवाफ था कन काबे जो, चो उन्हनि जूं झोला भी रहमत सां भरजी थियूं वञनि। जेका नबी पाक जे रोज़े अतार ते रहमत थी वसे, जो जेके जवान सलात सलाम था पढ़न उन्हनि ते भी रहमत वसे थी। जेके नबी सोने सां गॾु रोज़े अतार में भाकुर पातन पियान, जो उन्हनि ते भी रब जी रहमत वसे ही वसे। नबी साईं जो रोज़ो चो जन्नत जो टुकड़ो आ, जेके गॾु सुता पियान, जो उहे भी जन्नती। वञो इहो मुल्क ॾिसी अचो, सब कुछ जो हुते आ। मक्को भी मान वारो, मदीनो भी चौमान वारो। नबी साईं जी जिंदगी मुबारक मक्की ऐं मदनी, जो कुरान जो सूरत भी मक्की ऐं मदनी। सुभान अल्लाह तो चओ। मक्को पाक मुझे रबी मोहम्मद करीम जे अबे ॾाॾे जो वतन तो ही जे करे कुरान पाक जे करे समूरा जो सैयन वतन भी कुर्बान कयो आ। फरमाई मां हिजरत कबूल कंदुसि, पर मां मोहम्मद कुरान जे मर्ज़ीअ ते हलंदुसि। रते तेरे वारा पंहिंजे मर्ज़ीअ ते न हल। जॾहिं नबियनि जो सरदार, नबियनि जो पगदार, यतीमनि जो यार, ग़रीबनि जो हमदर्द, परावनि खे पंहिंजे पढ़ाइण वारो, आमना जो लाल, जो क़ुरान जे मर्ज़ीअ ते तो हले। उम्मत खे खपे त उम्मत भी क़ुरान जे मर्ज़ीअ ते हले। कंहिंजे मर्ज़ीअ ते हलो, जेके कुरान जे मर्ज़ीअ ते ॿई हथ मथे खणो। नारो त ईअं दान ॼणो 8 ॾींहंनि जी बुख अथव।
केदो मजमुआ अज इन ज़बान के अल्लाह के नाले ते बुलंद तू कर त सकरात वाले कलमा ते रब ज़बान खोले छड़ी हा ज़बान ते करो ईमान सा खातम दीनी न खुले कोई न कंदी तो रब इज्जत जो बाग बनाए छड़ी नूर जी ताबेदारी क्यों तो कामयाबी के मंजिल ते पुजो समूरा चौथे कुरान जी जामन वतिया जो वो दुनिया में भी कामयाब आ जो कब्र में भी कामयाब आ हशर में भी कामयाब आ कुरान जो दौलत ही एहड़ी आ ही हस्ती जो चिंबड़ो कुरान के ते इज्जत बचे हे आंधार मो कुरान कढण आयो लितुखरिजन नास मिन ज़ुलुमात इला नूर सब ॾाढो सुभान जो कुरान शरीफ अंधारन मो कढण आयो कुफर जी अंधारी शिरक जी अंधारी समूरा जो रात जी अंधारी कब्र जी अंधारी या तदे खत्म थीनी समूरा जो जदी ही वाट वठता से आई वाट कुरान वाली जन छडियो आ कुरान उहे ऋण में रुलिया जेके कुरान के चिमरिया जो वे कामयाब बन गया कामयाबी है ना गया उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ्लिहून वे हिदायत वारा जेके मां पार नहार जे वाट दसन जे मथाली रहा मुबारक देर मुझा मोहम्मद करीम ये कामयाब बन गई नबी पाक जेड़ी हस्ती के छोफिया पके मुंह लडायन जो मक्के जे मुशरिकन के कुरान पियो वणे औ आमना जे लाल एड़ो कुरान पढ़ियो जो मानू त मोहिजी पिया मलाकत मोहिजी पिया समूरा जो त जिनन जी जिंदी मखलूकात जी मोहिजी जो असली कुरान में शामे अकला मसा साईं कुरान ता पढ़ ये जिनन कुरान बुधवा न कुरान जी ज़ियारत कयूं न आमना जे लाल को सबक वठूं कुरान बुधूं उते जो ते ईमान वांदो इन्ना समीना कुरान अजबा यहदी इलर रुशद फआमन्ना बिहि वलन नुशरिक बिरब्बिना अहदा छाछो अकल में वारा जे कुरान तो के नथो वणे जिनन कुरान बुधो आ उते जो ते ईमान आंदो हिदायत मिली वई चवण लगा वाह जे सोना मोहम्मद हेड़ो अजीब कुरान बुधायो थी वारो कर इते जो ते सभनी के कलमो पढ़ाइंदो पंजो गुलाम बण ये जो तो सब कुछ कुरान में छा में अकल मसा रहमत कुरान में राहत कुरान में अजमत कुरान में बरकत कुरान में हिदायत कुरान में नूरानत कुरान में शफाअत कुरान में हाने ही जो जन्नत कुरान जे हुक्मन जे मनन ये बात वठ तो बई जहान सोना थी हां मज़ो ही न में
काफरन के रब बाह दे तो सदे काडे उन जे ला बाह तैयार कई थे वो इज्जत लिल काफिरी सदे काडे उन जे ला बाह तैयार कई थे वो इज्जत लिल काफिरी ये तो मां बाह काफरन के ला तैयार कया सहे कलमे वाला काडे वेंदा हे सुने मोहम्मद जा गुलाम काडे वेंदा फरमाए तो अल्लाह यदू इलल जन्नत समूरा जो मोमिनन जे ला जन्नत तैयार कई थई काफरन जे ला बाह तैयार कई थई रते दे रहे वाला काथे सच बाजी सही सकदे जे बाह को बचण चाहे तो कुरान जी दामन वठो वा तस्मू बिहबलिल्लाहि जमीआ ओ ही रसी दुनिया जो रसियूं टुटी पवणियूं जो कुरान पाक जी रसी टुटजण जी नाहे सुभान अल्लाह ते चओ खूह में मानो गिरदो उनके रसी सिलबी चिंबड़ तल करे वो ये खूह जे करे वारो जान अची बाहर जमीन ते पवंदो अर्श वारो तो चवे तव्हां शिरक ऐं कुफर वारी आंधारी में गरक थियल हो हे कुरान मोकिलियो मां हिन के चिंबड़ तहां जो कम सच सा जन्नत में पुजाए मां अल्लाह जे ज़ात जो कम ये बात कामयाबी वाली बात कुरान ये उहा बात जेका बिलाल सैयद जो बात वरती जो घुमे मक्के जे घिटन में पियो जुत्ते जो करता जो अर्श ते पियो हले इहा भी कुरान जी बात त तलवारीअ ते ले जायो तो मथो सीने जे मन जी पत्थर जी चकी रखी आ बिलाल दे हवालो चवे तो कुल हो अल्लाह सुभान अल्लाह नथा चओ थकलो हिकिड़ो ॿियो को आहे को समूरा जो अल्लाह जी ज़ात अकेली अकेलो हुन सां चओ ॿियो शरीक आहे कोन त तलवारीअ ते पियो चवे तो कुल हो अल्लाह अहद अमार के कांडन जे मच ते ले जायो ये कुरान शद जवाब में तो जे हिरबल की शरीबो अमार जे अम्मा के अबू जिला उठन में बधरायो चले तो उठ हलाई दो माए अद्वत जीवे जे सुठो थी कुरान शद जवाब में थी चेते कि रहो के रात मारंदस उठ हलंदा वेंदा मां अखन सा जन्नत जो मारी ॾिसी रही आहियां सब चो सुभान अल्लाह दीन आयो आहे दुखन सां मुफ्त में त जन्नत न मिलंदी दुनिया जी मारी दुनिया जो महलात सिरां गॾु करे सिंक गॾु करे मटीरियल मेड़े ओस्तान तरी दुनिया जे फनायत वारी मारी तैयार थे हो तो ते हिक सिर सोन जी आ चांदी जी आ जंहिंमें मुश्क अंबर जो गारो आ एॾो मारी तैयार कयूं दमाए इहे मुफ्त में न मिलंदियूं साईं कंहिंखे मिलंदियूं केवल नबलुवन्नकुम बिशैइन मिनल ख़ौफ वल जूअ व नक़्सिन मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात व बश्शिरिस साबिरीन। अल्लाह से फरमाए तो पुत्रन में आजमाइंदो मां मालन में आजमाइंदो मां जानन में आजमाइंदो मां बुखान में आजमाइंदो मां सब्र कंदा वेंदो बदले में मां अल्लाह जन्नत ॾींदो मां सब्र जो बदलो अल्लाह वटि छा आहे ॻाल्हायो त सिर्फ़ निंड अथव जन्नत कपिड़ो वठी आया बदले में पैसा ॾिनई हमारे ध्यान कजा कणक विके बदले में पैसा मिले साड़ियूं विके बदले में पैसा मिले हा सब्जी विकणी आहे बदले में पैसा मिले अर्श वारो तो चे सब्र जो बदलो मां वटा जन्नत वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूअ व नक़्सिन मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात व बश्शिरिस साबिरीन। सुभान अल्लाह केड़ी जमात बिठी आ
कुरान आन गालियों दलानी हाने तो जे सफर जो बदलो आवा वट जन्नत वरी तो जे इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मुमिनीन वल मुमिनात वल कानितीन वल कानितात वस्सादिकीन वस्सादिकात वस्साबिरीन वस्साबिरात किदो मज़ो आ कुरान सफरो कंदड़ पाना सफरो कंदड़ मुंहिंजूं बानियूं मुंडों ॿुध माना के तो मुसलमान पाना है मुसलमान मुंहिंजूं बानियूं मोमिन मर्द है मोमिनियारियूं औरतूं फरमा बरदार मुंहिंजा पाना है बानियूं सच ॻाल्हाईंदड़ मुंहिंजा पाना है बानियूं सफरो कंदड़ मुंहिंजा पाना है बानियूं बुधोर को डेरे वारो अल्लाह के ज़ात के पानी जो प्रेशें प्यारियों सैकेरी प्यारियों थी ये लिसान ज़ाकिरुन कल्बुहु शाकिरुन ज़ुबान उहा प्यारी तज ये का घणे में घणो अल्लाह जो जिक्र करे दिल उहा प्यारी तज ये का थोड़े घणे में जो शुक्र करे ज़मूरा जो बानन मो बानो बानन मो बानी उहा प्यारी तज ये का मुसीबत जे वक्त में सब्र करे क्या प्यारो तो जिक्र बेउशा जिक्र शुक्र सब वो ये कमन तो करें जे के रब के प्यारा लगे तड़ी तो कुरान में कहिया अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा अल्लाह के याद जो अजो तो रब जी तौहीद समझाया ओ गैर जे करन ते वनी चढ़ा खरकाइण वारो नीचे में गारा करे गैर के सदण वारो उन्हीं जे दर ते अचो या तो सब कुछ मिली वने जेको कुरान में तो चे सद तहां जो जी मां क्या कंहिंखे सॾींदो जेके रब खे सॾनि ॿई हथ मथे रोड़ी जो ड्राइवर मुझो दोस्त मासा मिलो हेरे दर्जा मारे चे मां सवारी खणी वई सही दे निशान दे मेहर जे ओरियो उते पुगुन अदा ॻाल्हाइण उते जैसा साण में न चयो अचे हिन जाए तो खणी वे जाए अञा मां होटल ते चाहीं मस पियो पिया दुख दो आयो माखे के मेहरबानी कर न वञा मां बार वठी तो अचा असा के सागो वापस वठियो वालो के मां छो हेडो गाड़ी जो खर्च करे आयो है हेतरा पैसा खर्च हेडी तकलीफ जेना माई वेठी उते कुरारी के जो अबा 2 महीनो थियो मां अखन कान आई रंदो अगियो नूर भी चटवा 3 महीनन ते कुछ भी न थियो तंजे करे हुन जो 3 महीनन ते कुछ न थियो मुजो 8 दिन में छा थींदो माके कोई ते मोटाए वठी उन्हें रब के ज़ात के तो सजा देंगे तुम्हें शफात कहेंगे सरीना शफात कहेंगे तुम्हें अगर वो हया देंगे गैर के करम पे धिक्का तो खाए ये कुछ जो सद तू कर जी मां जाए इज़ा सालक इबादी अन्नी मुझा दिल पर नबी जनी मुझा पाना सवाल कनी पुछनी त अल्लाह काथे आपो चवे तवे जो आ सही पुछन लगे तरो तुवे जो है मेल है मेल है पंच मेल है काथे तो के बोले जे ही चवे नहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद शब्द ॾाढा थियो सुभान अल्लाह वरीद के बुआयो साहजे रंग जैसा ॻाल्हाए थो इहे पढ़े थी इन्हीअ खां बि अल्लाह अञा जो वधीक वेझो
क्या थियो मानू के अछूं डारियूं थी वयूं हिन मल ते रब न सुञातो तूं दुख जड़ी ॻाल्हि पुट चो कंहिंखे त घणा थी चवंदो 4 दुकान घणा थी चवंदो 4 या 8 हा मारे कमी जा जमीन घणा जरेब थी चवंदो 15 या 20 जरेब पर जे देश तीर घणा थी डंडे में हथ वेंदो गारियूं छोड़े अगो त हिकु थींदो आहे जहिड़ा हिते तरक़ीअ थी अचे असली त ख़ैरत जो मालिक चओ अल्लाह हाणे हीअं चओ जे अगो हिकु आहे त चओ रब बि उथी नारो ॾाढो चओ सुभान अल्लाह वो माइक काने के हिन के ध्यान सब चओ सुभान अल्लाह घणा हेॾे मारे कर बकब हिक इलाइक़े जा वडेरा नवाबन मीरन तो उन इलाइक़े में झेड़ो नथो वञे बल्कि बैला बिना तो मुल्क कीअं ठहिया हर को पंहिंजी पार्टी ठाहिया झेड़ो थी वञे के तो लव कान फीहिमा आलिहतुन इल्लल्लाह लफसदता के तो बैला जिन्हा तो मुल्क में फसाद थी पवना कोई कोने कुल हुवल्लाहु अहद समूरा चो हिकु ननान गला तुमासा नारे तकबीर नारे तकबीर शारे मुस्तफा शारे सहाबा शारे कंखे सजो करा सट दिला केर जागे केर तो अल्लाह गेरो वेठो आवण ते मथो वेठो दज़बाग हेठो शिकारी तीर कमान झलियो लीठो हिक के कानी कयूं चित बचायूं लीठो जेरे के हना जेरे दर्द मुदा कया अल्लाह बिन दुश्मनन जे विच में आए माखे तू बचा हेठो शिकारी बीठो मथो बाग वेठो मथे डोडा मां त बाग जे झड़प में थो अचा इते तीर लगो त मां त मरी वेंदुम दर्द मुंहिंजो तव्हां कई तई गेरे जी तव्हां चओ रब क़बूल करे ये शिकारी को हने तीर हेडो रब नाग के मोकिलियो आयो जे नाग डंग जो है शिकारी हो पयो थी बाह टुटी पियस तीरो नी सिधो बाग के लगो थी बाग होडे पियो थी शिकारी हेडे पियो थी केरो रब जो ज़िक्र कंदो डामो थो छाछो थी तोखे अच्छी दाढ़ी थी थी अञा तो ही न सुञातो थी समूरा चौकेले फेरे भी पंहिंजे मालिक जे सुञातो केरा संजो मालिक खालिक माबूद कारसाज हाजत रवा मुश्किल कुशा अल्लाह सदाई हीरो तू चवंदो आहे हे ॾाढो आहे हिन जी मुखालफ़त कीअं कयां मता माराए न छॾे हे ॾाढो आहे हे ॾाढो आहे हे ॾाढो आहे अल्लाह सोचे ॾाढनि खां ॾाढो फिरौन जहिड़ा ॾाढा पाणीअ में ॿोड़ाए छॾियमि निमरूद खे मंडले मशरक़ माराए छॾियमि कारून खज़ाने ते वॾाई कई खज़ाने समेत घर टुकियो मांस अबू जेल खे ॿिनि छोकिरनि बेतजुर्बे कारण अंसार वारनि खां माराए बाह जो बल बणाए छॾियो ॾाढनि खां मां अल्लाह ॾाढो आहियां ॾाढो केरा तो ॾाढो हुनखे चइबो आहे जेको सदाई जीअरो दुनिया खे मारे पाण सदाई जीअरो हू केरा जीअरो ॻाल्हायो मां अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम केरा सदाई जीअरो कंहिंखे या बका फरमाई कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान सब ते फना जो रब जे ज़ात के बका
जो जिनके बगावा सदो न के कबूल मदद कहीं को वठ भी झोल कहेंगे आजो जल्दी या अय्युहन्नास अंतुमुल फुकराउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद। पूरी दुनिया जा इंसानो तवा सब मुझे दर्जा मोहताज हो, तवा झोल जलण वाला हो, तवा घुरण वाला हो, जण वारो मां, तवा झोल जलण वाला हो, भरण वारो मां, तवा हथ खणण वाला हो, दुआ जे कबूल करण वारो मां। फिर तो दुआ कबूल करे वो कंखे याद क्यों के तो फर्श ते तू याद कर, अर्श ते मां याद कर। सुभान अल्लाह। तो माई मरियम बंद कमरे में अल्लाह के थी सडे तो उन जो सद बुधी हेरे कनी जा मारे उन जो सद बुधी बंद कमरे में छत्ती तीरे जो अनमुदायता मेवा बेकार उन्हें रब के विसारियो थी जिन जी अम्मा जे पेट में सार लधी कन कॾे न मारे ॼमियो अम्मा जे पेटों वो नाड़ो कटजियो वरी हे दरवाजो खोलियो तई वरी तुझे अम्मा जे सीने में मशीन लाती तई जा जो पिठो की बिना बहाजे तो पिया रही है फुदी बाना या माथे न तो समूरा जो हिकरो अथस तो भाई वार कलायो मासा अकेलो न जायो न जो जड़ींदो पानी न अपो थस न अम्मा थस हेरे मारे तक न घरवारी थस न सौर न चाचा न पुठियूं समूरा जो अल्लाह अकेलो ओ अहदा अरबी मोहम्मद जो अहमदा ओ अहदा हे आबदा हो माबूदा हे साजिदा हो मस्जूदा हे घुरण वाला हो जण वारो हे आमना जो लाला हो रब्बे जुल जलाला हे रहमतुल आलमीन समूरा जो हो रब्बुल आलमीन। अच्छी दाढ़ी थी थी अन्या ते सुञाणे मालिक के नथो जंहिंजा थोरा थी हेरे मारे कंहिंजा थोरा कंहिं तोखे मुफ्त में नेमतुनि सां नवाज़ियो आहे कल्हा व इन तउद्दू नेमतल्लाह ला तुसूहा इन्नल्लाह लगफूरुर रहीम। सुभान अल्लाह। डरी क्या थकल जे तो मुझे नेमत दे त नजर कर हवा वारी नेमत पानी वारी नेमत सिज वारी नेमत खीर वारी नेमत हा चंद्र वारी नेमत रात वारी नेमत दीह वारी नेमत जान वारी नेमत औलाद वारी नेमत हथन पेरन वारी नेमत माना केड़ियूं नेमतूं गणियण जूं केड़ियूं गणींदे यूं भी नेमतूं इंसान क्या माए पर वडे में वडो थोरो हे क्यों मां जो अरबी मोहम्मद अगवान बनाए देनो कंहिंजा थोरा थी जी जल आमना थी जे नबी सैयन मुझे पेट मुबारक में मक्के पाक जे जबलन मूं वनन मां खिचन मां बागन मां गुजर थी कया ये थी समझा पई आमना सब सजो सुभान अल्लाह। ओ आमना इन पहाड़न के अगे भी गुजर कंदी ये सख्त नजर ईंदा अज तुझे पेट मुबारक में एड़ी हस्ती आई जो रब पहाड़न के भी पट खो वधीक नरम दो करे। आमना अगे भी तबकियूं चारी सब गर्मी जा जहारा यही ॾींहं खां वठी तुझे पेट मुबारक में बच्चो आयो उन ॾींहं खां पोइ तूं गुज़र थी करे तोते भी ककर जी शाम तुझे बकरन ते भी ककर जी शाम। सुभान अल्लाह। नथा चओ थकल अम्मा आमना थी जे मां खूह ते थी अचां पानी भरण और तू अचन उहा रसी दिले में वही घड़े खूह तो भरे करे मोटन मां खूह ते थी पुजा खूह जे करे वारो पानी खुशी करे मथे उभाम थी पियो अचे मां आमना
जो घड़ो पान और तो भरजी पियो वञे खूह जे पानी के रब हुक्म पियो करे मुझे मोहम्मद जी अम्मा मथों अची बीठी आ पानी ये मुझे मोहम्मद जे अम्मा के निवरण जी जरूरत न पए मथे उभांगी सब जो सुभान अल्लाह जी जलाम नाती जे नबी सैयद मुझे पेट मुबारक में मक्के पाक जे जबलन मो वनन मो घिचन मो बागन मो गुजर थी गया ये लफ्ज बुधन में पे आया बुशरा लकिया आमिना बुशरा लकिया आमिना मुबारक हो जाई आमना मुबारक हो जाई ये को तुझो बच्चो तुझे पेट में आ पेट मुबारक में आ यो मामूली बच्चो न थी सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन आमना यो अगे में पोयन जो सरदार थी पर जड़ी जमी पवई इन जो नालो मोहम्मद रख छा नालो रख जाओ यो नालो कह रखियो आ मिटन चाचन सौटन डाडे भई तो मथे खड़ी जो अल्लाह जी छा नालो थस यो फरशते और अरशते याती मिन बाद सुनहु अहमद यो अरशते नालो थस साईं फरशते केड़ो थस जे माकान मोहम्मद अबा वलाकिन रसूल अल्लाह व खातमन नबीय्यीन फरमा तो मर्दन वो मोहम्मद के जो अब्बो नाए समूरा जो मोहम्मद अल्लाह जो रसूल ए खातमुन नबीय्यीन से अब्बे जो लक़ब छोड़ दिनो थी ये क़यामत दी अब्बो भी बेजार अम्मा भी बेजार ज़ाल भी बेजार औलाद भी बेजार समूरा जो और रत्ते तेरे वारो इन दी मुझो अरबी मोहम्मद जो उम्मत को बेजार न थी नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत इन नबी सा सचो न थोते जी जलाल नाती जे नबी सजन मुखे जाया सजो घर मुझो रोशन बन जियो और तुमके बच्चो जमे मौत हयात जो जेड़ो रसूलुल्लाह जाया मां के दरे जी तकलीफ ना ये जो नजर क्या सजो घर मुझो रोशन पियो नजर जो क्या आमना बेटी दम के पावर में आए ये पर्दा ही रब मथे कराए छया नजर जो क्या बेटी दम के पावर में हां पर शाम जो मारियो अखिन सा वई हुजूर के जमन सा एवी रोशनाई थी वई सब जो सुभान अल्लाह जो कुफर जी अंधारी खत्म थी वई हमारे मारे तक जा जे के 307 काबे में मुद्दर क्या उन जो गर्दन मिली वई जे का फारस के मुल्क में बाय बरनी हुआ ये बेसाती वई जब हुई कान समूरा जो सुनो मोहम्मद करीम जायो बुतन जो गर्दन मिली वई सुनो नबी जायो कुफर जी अंधारी खत्म थी वई समूरा जो तो ही जो से जो भी नबी से जाया जमन सा जो रोशनाई थी सब सजा जो सुभान अल्लाह बीबी सफिया थी के जड़ी रसूल अल्लाह जाया मां आमनत जे घर में बैठिया मां ख्याल क्यों तनारो तो कत्या सजो नजर जो क्या तनारो भी नबी सजो कत्यालो वरी मां ख्याल क्यों संजन के गुस्ल कराया मथो पे मो आवाज आयो ओ सफिया खबरदार रसूलुल्लाह के गुस्ल न करा जा असा सिंगार सवारे पाप करे अम्मा जे पेटों को जमीन दौड़वा सुभान अल्लाह दुनिया में बच्चों के जमे उनके अमल जो सहेली न बच्चे के गुस्ल कराए दुनिया में बच्चों के जमे के दाई गुस्ल कराए समूरा जो रसूलुल्लाह जाया अर्शवारे सैन पान गुस्ल भी जो कराए वरी थी जे मां ये सराई भरे आया सुरमेगी सैन के पार आया ये जो नजर गया अखिन मुबारक में सुरमो भी पयलो
जो सुभान अल्लाह। वरी जो नजर चमदा साईं जे पुठी मुबारक जे विच ते जे मतलब पहरा न पाराया नजर जो क्या त पुठी मुबारक जे विच ते नबूवत जी मोहर मुबारक लगली जे ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह लिखलो जे तो कलमो नबी सिंह जे पुठी मुबारक दे वारी मोहर मुबारक ते लिखला वो सागो कलमो बैतुल्लाह जे दरवाजे ते लिखियो पियो वो सागो कलमो तूबा जे वण जे पतन ते लिखियो पियो वो सागो कलमो समूरा जो जन्नत जे दरवाजे ते लिखियो पियो। खोले इनके खोल बटन सब तो सुभान अल्लाह वो नबी है हमारी हजरत अब्बास गफ्फारी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के बुधो विच में ताकि वाक्य समझाए हुजूर जो शान पूछा जो करे अल्लाह जा रसूल तहां के नबी हुजन जी खबर कीअं पई पाण था फरमाइन अब्बास गफ्फारी जेकी पुछणो थी मां मोहम्मद को पूछा सुभान अल्लाह तो चओ न पाण फरमाई मां मक्के पाक जे करे कोने में ब मलाइका आया एकड़ो आसमान जमीन जे विच ते बीठो बियो मलाइक हेठ लही आयो हाणे मथे मलाइक को हेठो मलाइक तो पूछे तेरे खबर वो अरबी मोहम्मद इहो आज जवान जे गोला में लिखता मथो तो मलाइक जे इहो मोहम्मद इहो दादे जो सुभान अल्लाह कि उहो के हा हाने मच्छों तो जय इन जे तारा दी तोर कर तारा दी तोर कर ये कान तो लगियो हिकड़े पासे दो हिकड़ो मानो विहार बे पासे दो मां रसूलुल्लाह के विहार तोर जो कयो वो पुरु रंग जियो परवा मोहम्मद जो पुरो न्या गौरव दियो वरी मच्छों तो जवे जे हाने हिक पुर में ॿिया मानो विहार अदा हेड़े समझी जाए हिकपुर में ॿिया माण्हू विहार ॿिए रसूलुल्लाह के विहार वरी जो चोर कयो ॾहण वारो पुर टंगिजी पियो मां मोहम्मद जो पुरो अञा गौरो थी वरी मथो मलाक तो चवे हेठे के कि हाणे हिकपुर में 100 माण्हू विहार ॿिए रसूलुल्लाह के विहार वरी जो तारा जी तोर कयो त वो 100 वारो पुर समूरा चयो टंगिजी पियो रसूलुल्लाह वारो पुर अञा गौरो थियो वरी मथो मलाक तो चवे हेठे के हिक तारा जे पुर में 1000 माण्हू विहार ॿिए रसूलुल्लाह के विहार वरी जो तारा जी तोर कयो 1000 वारो पुर बि टंगिजी पियो पर मां मोहम्मद सुभान अल्लाह मथा जो ठकल शान तो मदीने वाले वीर जो तो बयान किया जो जो मट्टू ही को वरी मथो मलाक तो चवे जो कुछ भी आ हिकड़े तबक में नारी नूरी खाकी हा हमारे दर्जा हर कुछ जो कुछ भी आ हिकड़े तारा जे पल्ले में रखो बे रसूलुल्लाह के विहार वरी जो तोर क्यों समूरा चो वो हर शे वारो पुर टंगिजी पियो अरबी मोहम्मद करीम वारो पुर चो अञा गौरव थी बुधोरते तेरे वालो इहो छाजो वजन हो समूरा जो इहो मुझे मोहम्मद करीम जे खातम नबीन वारी मोहर मुबारक जो वजन ॾाढे जो सुभान अल्लाह बीबी सफिया थी जे त रसूलुल्लाह जाया मां आमनत जे घर में वेठियां ये झट न गुजरी अच्छे दाढ़ी वाला पोढ़ा दरवाजे ते आया ये दरवाजो खड़कायो माखे चयो अम्मा अम्मा ओ अम्मा अम्मा असी तौरेत जा आलमो असा जे किताब में लिखलो फलानी तारीख ते अरबी मोहम्मद करीम जमंदो हां असा सोने मोहम्मद करीम जो दीदार भी करना आया मोहम्मद करीम जे अम्मा के मुबारक भी जनाया
छा तो समझे मलाक मुबारक ॼण आया वो अरब मोहम्मद जो असां के मिलियो आ जो जो जमण भी निरालो आ मुथोरो ते तेरे वारो पर जायो आ तो जो यकीन चाहे यकीन आयु दायु बार खण अमीरन जा बार हर का दाई खड़ी वई अमीरन जा बार हेडो रसूलुल्लाह जन जो यतीमन अम्मा हलीमा सदरी को बाद में पोतिया मारे तक दिया जदी दरवाजे ते आई अम्मा आमना जे ते ये खड़काई अंदरों वर्दी मिली के बच्चो आहे जे अब्बे वारो आ के न यतीमा अल्लाह हेरे मारे तक जा इते अम्मा आमना जी दिल भर गया ये कर मुझे जो अज बाबू हो जे हा छा तो समझे रते तेरे वाला पानी जो कदर उन्हें को पूछो मानी जो कदर भूखे का पूछो लट्टे जो कदर उघाड़े का पूछो पैसे जो कदर गरीब का पूछो सेहत जो कदर मरीज का पूछो हाँ हाँ अब्बे जो कदर पूछनो दी ता अरबी मोहम्मद का पूछो डढन दे चो सुभान अल्लाह अम्मा आमना थी जे मां चयो त यतीमा जे भला दरवाजो तो खोला ना दरवाजो खोलियो अम्मा हलीमा थी जे मां दरवे में रसूलुल्लाह जे मुंह मुबारक दे अच्छो कपड़ो पियो ये जो करे कया साईं जे चेहरे मुबारक दे जो नजर जम ये तो चेहरो मुबारक चमके जो जोड़ी जो चंद भी न तुझे सुभान अल्लाह उन मां खणी करे छाती सांगा तो माज भापर पाता माज स्वारी ते विहारो माज जड़ी विच में विहारो तुम स्वारी न थी स्वारी न पई हले मां पंहिंजे मुर्श खे चयो भला सीस जी मटा था कयूं नबी सिंह खे अॻ में विहारियो थे विच में मां पोयों मां पंहिंजे खावंद खे कयो इहे स्वारी थी आहे जीअं तूफान घुलंदो आहे 3 ॾींहंनि जे वहिलनि स्वारियुनि खां अॻु वरितो अथई दायूं थियूं चवनि हलीमा स्वारी उहा किन बदिलाए आई आहे जे स्वारी त साॻी आहे मगर पर स्वार मोहम्मद जी बरबद ॾाढो जो सुभान अल्लाह स्वारी सागी पर स्वार मटला जेठे घर खणी आया हा बकरियूं भी मुंहिंजूं डुबलियूं कुखियूं भी उन्हनि खालियूं हाथण भी उन्हनि जा सुकल रसूलुल्लाह के जड़ी मां घर आंदो एतरी बरकत पई कुखियूं भी भरजी आयूं थण भी खीर सां भरजी आया नबी सोनो घर आंदो सजो पिस्तान रसूलुल्लाह जे हवाले कयो खबो मां पंहिंजे पुट खे खीर पियारी हिकड़े ॾींहुं नबी साईं जे खबे पिस्तान जे वेझो आंदो साईं जे नबूवत वारा चप मुबारक न जोड़िया मां समझो तो मुझो मोहम्मद यमन सा अदालतदार त हे मुझे बेभा जो हक़ मां कीअं गसल जांस ॾाढो जो सुभान अल्लाह उहो नबी असां खे मिलियो जो जंहिंजो मटू ई कोन्हे उन जी गुलामी नथा कयो तूं जे नबी खे न सुञाणींदे त छा थी पवंदो हुजूर के हर ॾींहुं सुञातो नबी सोने के खजीअ जे सुकल थोड़ा सुञातो मुझे मोहम्मद के जो खजीअ जे गोशे सुञातो नबी साईं के जो उठ सुञातो हुजूर के अबू जेल जिते हथ में पत्थरियूं खणी आयो आहे उन्हीअ सुञातो आहे गोहायो आहे वेड़े हा हुजूर साईं के तो चए ॿुधा त मुझे इन में छा आहे हथ में साईं फरमा कपिड़ो परे कर कपिड़ो परे थियो आहे को असां रसूलुल्लाह था ॻाल्हाइण को हटे त ख़बर इबादत कहीं करनी है जवाब में थी जे इबादत अल्लाह के ज़ात जी करनी है वो इबादत कहीं करे तू एक एक जादो गर्दन निवाए मर्द पतो पवे मर यो गाटो मन के को टूटल हुंदी केड़ो मुखणी रब जादो पेने जे ठायो थी सही उन जो कर सब जो सुभान अल्लाह वो केता चोनवा के सुनाने थी मां केरा वो थी जे मां शादी थी जाता अल्लाह जा रसूल तू न सुनिया तो छा थी पवंदो अम्मा हलीमा थी जे नबी से घर में मारायो थोड़ो वडा थिया हिकड़े दी मां के पुट था चवन अम्मा अज मोकल करे असा सा बकरियूं जारे जो मां जो पुट तवा नंढा अम्मा मेहरबानी कर
असा अकेला न वेंदासीं अदो मोहम्मद भी असा सां हले सुभान अल्लाह इन चाचा इलाज के मामो कलनी रसूलुल्लाह भी साना बकियूं काहे आया हाने चारण जे लाए अन्या उते पोता बस नजर जो क्यों ते हेडो भी बगीर अम्मा हलीमा जा पुट टुकंदा आया अम्मा हलीमा ने अम्मा पोते कमो जल्दी कर छो छा छो आबा अम्मा बकर में जो बगीर पिया अम्मा दीजे भला बुधायो कसे दिल पर मोहम्मद का थे अम्मा देखे तो उते छड़े आया उतों उठिया मथे मुंह करे ते चवे अल्लाह ऐ मुझा अल्लाह मुझे मोहम्मद जी बारक थी अल्लाह मुझे मोहम्मद जी हिफाजत कजा सब तो सुभान अल्लाह दुकंदी थी अचे नबी से ते नजर पई हुजूर जे भी हस्तियत ये ॾिठुम त साईं जो चेहरो अनवर जोड़ीअ जे चंड खां वधीक थो चमके जॾहिं साईं मुंहिंजे वेझो आया मां चयो बाटे त ख़बर जाई बकरनि में बगीर पिया हाओ अम्मा पर अम्मा गणती न कर माडे भी ख़ैर आहे बकरनि ॾे बि ख़ैर आहे अबा काथे आहिनि बकरियूं अम्मा ॾिसेंदी हिन पासे ॾो जेके बकरियूं इहे बीठियूं थियनि थियूं इहे एॾो वारा बगीर था चारनी हिन पासे वारियूं बकरियूं हे बगीर था चारनी अम्मा जेके हे बगीर बीठान ये मां मोहम्मद जे कदमन मुबारकन में गिरया नारे तकबीर नारे तकबीर जगे नारे तकबीर वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन समूरा जो वो नबी मिलो जेको जहान जे ला रहमत बन गई आयो हथ मुबारक जंजा रहमत जप मुबारक रहमत कदम मुबारक रहमत लोहा मुबारक मानवारो पग मुबारक मानवारो बुतो जंजू बीबियूं मानवारो जंजू न्याणियूं मानवारो जंजा सहरा मानवारा जंजा जाटा मानवारा जे रसूलुल्लाह जो मेराज सभिनी खां मथा हाणे हीअं जो मुझे मोहम्मद करीम जी जुती मुबारक भी जो शान तेरे नबी से जी गुलामी कजे के जेके नबी से जी गुलामी कन बैत मथे मेरे तकबीर शादे मुस्तफा शादे मुस्तफा शादे सहाबा शादे सहाबा अल्लाह नारे तकबीर बारन जो मेहमान मौलाना अहमद शोएब साहब खान साहब जन आया उन्हनि जो खिताब थींदो असां तक पाड़े ॾियूं तव्हां वटि अचूं चऊं था उन्हनि जो वेही गौर सां खिताब ॿुधो इंशाअल्लाह ताला तव्हांजो दिलियूं ठरी पवंदियूं व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।